بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। الحاقة ما الحاقة यकीनन थींदड़ कहिड़ी यकीनी थींदड़। وما أدراك ما الحاقة ऐं तव्हांखे कंहिं ॼाणायो त यकीनी थींदड़ छा आहे। كذبت ثمود وعاد بالقارعة समूद ऐं आद उन क़यामत जो इनकार कयो। فأما ثمود فأهلكوا بالطاغية पर समूद पोइ उहे बेहद ज़बरदस्त दांह सां हलाक कया विया। وأما عاد فأهلكوا بريح صرصر عاتية पर आद पोइ इहे बेहद सख़्त तूफ़ान सां हलाक कया विया। سخرها عليهم 7 ليال و8 أيام حسوما فترى القوم فيها صرعا كأنهم أعجاز نخل خاوية तूफ़ान खे उन्हनि ते मुसलसल 7 रातियूं ऐं 8 ॾींहं मुसलत कयो वियो। पोइ तव्हां उन क़ौम खे उन ई ज़मीननि ते किरियल ॾिसो आहे गोया कि इहे खजीअ जा किरियल थुड़ आहिनि। فهل ترى لهم من باقية पोइ छा तव्हां उन्हनि मां को बाक़ी रहियल ॾिसो था। وجاء فرعون ومن قبله والمؤتفكات بالخاطئة ऐं आयो फिरौन ऐं उन खां अॻियां ऐं उबता कयल ॻोठण वारा जिन गुनाह कयाऊं। فعصوا رسول ربهم فأخذهم أخذة رابية पोइ उन्हनि संदन रब जे रसूलनि जी नाफ़रमानी कई। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे बेहद सख़्ती सां पकड़ियो। إنا لما طغى الماء حملناكم في الجارية बेशक जॾहिं पाणी हद खां ज़्यादा थियो असां तव्हांखे हलंदड़ ॿेड़ीअ में सवार करायो। لنجعلها لكم تذكرة وتعيها أذن واعية उन लाइ त उनखे तव्हां लाइ यादगार बनायूं ऐं यादि रखंदड़ कन उनखे महफ़ूज़ रखनि। فإذا نفخ في الصور نفخة واحدة पोइ जॾहिं हिकु दफ़ो सूर में फूक ॾिनी वेंदी وحملت الأرض والجبال فدكتا دكة واحدة ऐं ज़मीन ऐं जबल खयां वेंदा पोइ उहे हिकु दफ़ो चिकनाचूर कया वेंदा। فيومئذ وقعت الواقعة पोइ उन ॾींहुं ईंदड़ क़यामत वाक़िअ थींदी। وانشقت السماء فهي يومئذ واهية ऐं आसमान चीरबो पोइ उहो उन ॾींहुं निहायत कमज़ोर हूंदो। والملك على أرجائها ويحمل عرش ربك فوقهم يومئذ 8 ऐं मलाइक उन जे किनारनि ते बीठल हूंदा ऐं उन ॾींहुं तव्हांजे रब जो अर्श 8 मलाइक पाण ते खणंदा। يومئذ تعرضون لا تخفى منكم خافية उन ॾींहुं तव्हां सभई पेश थींदा को बि तव्हां मां मख़फ़ी न थी सघंदो। فأما من أوتي كتابه بيمينه فيقول هاؤم اقرءوا كتابيه पर जंहिंखे पंहिंजो अमलनामो साॼे हथ में ॾिनो वेंदो पोइ उहो चवंदो वठो ऐं तव्हां मुंहिंजो अमलनामो पढ़ो। إني ظننت أني ملاق حسابيه मूंखे यकीन हो त बेशक आऊं पंहिंजे हिसाब खे पहुचंदुसि। فهو في عيشة راضية पोइ उहो पसंदीदा आराम में हूंदो। في جنة عالية मथां बाग में हूंदो قطوفها دانية जंहिंजा मेवा क़रीब हूंदा। كلوا واشربوا هنيئا بما أسلفتم في الأيام الخالية तव्हां मज़े मज़े सां खाओ ऐं पियो
उन्हनि अमलनि जे करे जेके तव्हां गुज़िरियल ॾींहं में कया हुआ وأما من أوتي كتابه بشماله وأما من أوتي كتابه بشماله فيقول يا ليتني لم أوت كتابيا ऐं जंहिं माण्हू खे खाॿे हथ में अमलनामो ॾिनो वेंदो उहो चवंदो हाय अफ़सोस मूंखे मुंहिंजो अमलनामो न ॾिनो वञे हा ولم أدر ما حسابيه ऐं आऊं न ॼाणां हा त मुंहिंजो हिसाब छा आहे يا ليتها كانت القاضية हाय अफ़सोस उहो मौत फ़ैसिलो कंदड़ हुजे हा ما أغنى عني ماليه मुंहिंजी मिल्कियत मूं तां अज़ाब न लाथो هلك عني سلطانيه मुंहिंजा सभु दलील मूं वटां ख़तम थिया خذوه فغلوه ثم الجحيم صلوه अलाह ताला फरमाईंदो तव्हां उनखे पकड़ियो पोइ उनखे चओ खंबो ॿधो उन खां पोइ तव्हां उनखे जहन्नम में विझो ثم في سلسلة ذرعها 70 ذراعا فاسلكوه उन खां पोइ उनखे 70 हथ डिघे ज़ंजीर में चङी तरह जकड़ियो إنه كان لا يؤمن بالله العظيم बेशक उन अज़ीम रब ते ईमान नथे आंदो ولا يحض على طعام المسكين ऐं न मिस्कीननि खे खाराइण जी रग़बत ॾियारींदो हो فليس له اليوم هاهنا حميم पोइ अॼु हिते उनजो को हिमायती दोस्त नाहे ولا طعام إلا من غسلين ऐं न उन लाइ को ताम आहे मगर दोज़खिन जी पूए لا يأكله إلا الخاطئون नथा खाइनि उनखे मगर ख़ता कंदड़ فلا أقسم بما تبصرون وما لا تبصرون पोइ आऊं उन्हनि शयुनि जो कसम खणां थो जेके तव्हां ॾिसो था ऐं जेके तव्हां नथा ॾिसो إنه لقول رسول كريم बेशक इहो क़ुरान करीम रसूल करीम सां अलाह ताला वटां रिसालत बाबति गुफ़्तगू आहे وما هو بقول شاعر قليلا ما تؤمنون ऐं इहो कंहिं शाइर जो कौल नाहे थोरा उहे आहिनि जेके ईमान आणनि था ولا بقول كاهن قليلا ما تذكرون ऐं इहो कौल कंहिं काहिन जो नाहे थोरा उहे आहिनि जेके नसीहत हासिल कनि था تنزيل من رب العالمين इहो क़ुरान करीम रब्बुल आलमीन जे तरफ़ां नाज़िल थियल आहे ولو تقول علينا بعض الأقاويل لأخذنا منه باليمين ऐं जेकॾहिं बिलफर्ज़ को माण्हू का ॻाल्हि ठाहे असां ॾांहुं मनसूब करे हा त ज़रूरु असीं उनखे कुवत सां पकड़ियूं हा ثم لقطعنا منه الوتين उन खां पोइ असीं ज़रूरु उन जूं साह वारियूं रॻूं कटियूं हा فما منكم من أحد عنه حاجزين पोइ तव्हां मां को बि उनखे बचाईंदड़ न हुजे हा وإنه لتذكرة للمتقين ऐं बेशक इहो क़ुरान करीम परहेज़गारनि लाइ नसीहत आहे وإنا لنعلم أن منكم مكذبين ऐं बेशक असांखे मालूम आहे यकीनन तव्हां मां के कूड़ा बि आहिनि وإنه لحسرة على الكافرين ऐं बेशक इहो क़ुरान करीम काफ़िरनि लाइ हसरत आहे وإنه لحق اليقين فسبح باسم ربك العظيم ऐं बेशक इहो यकीनन हक़ यकीन आहे पोइ ए रसूल अरबी तव्हां पंहिंजे रब अज़ीम जे नाले सां पाकाई बयानु करियो